Assalamualaikum दोस्तों जी तक आता जो प्यारो बाशिरा ने ई ब्लॉग मा YouTube पे अपलोड करना एड़ा साला असमान वणो दा वीडियोस राने TikTok दा वीडियोस वगैरह करने या फक में साकत है दोस्तों को अच्छा भी साकत है लेकिन मैं टीम मेंबर है वे बेचना है इंशाल्लाह ता गालो ता अगले खाना दे वीडियोस वगैरह किना टाइम और चर्चा करना है मजा करना एंजॉय तो जी ना सही लाड़काना जी बाईपास से पहुंची रहे हैं ये ने के सडबुआ आरिजा बाईपास जो ये आरिजा रोड है नहीं करने के सडबुआ आरिजा बाईपास आते चलो ना सब आगे देखना आते वीडियो रिकॉर्ड करना है वो हंद भी हुआ जगह तो आगे देखना है आते वीडियो रिकॉर्ड करना है तो घर जो सारा डाडो मजो इनो जबल लेता है ये सारे पास से जबल पे तो कुछ एरो सो गाइस वो चढ़ने का बड़ा जबल लेते तो सोदा ना ले में अंदर जगह ना पत्थर ही पत्थर तो बड़ा ए बाका रे हाने सा वही रहे हो लोअर बाईपास दे लोअर बाईपास नहीं करे तो लोअर कॉलोनी आए दे ठीक है नहीं करे ना बाईपास करवा लोअर बाईपास आए कि पुल्ला एकड़ी वाली जबरदस्त पुल्ला वीआईपी लोकेशन है साउथ वीडियोस रिकॉर्ड करना है अचो ता वो फुल भी दिखाने दा खाते वीडियो का की रिकॉर्ड करना है केतरो मजो आ चले कर सुनो गाना दोस्तों जेड़ा में घुमण जो मजो ही पाजो होंदो आ डाडो एंजॉय होंदो माशाल्लाह ता सगो दा कीरो मजो आ ये भी बाईपास से मानो निकली वनी है गाड़ी करे बाइक ते हो जे ठीक है ना बाइक ते हो जे गाड़ी करे ताती हवा है मजो एंजॉय हो जबरदस्त यार बाबा जिंदगी सुनारी लम्हा जगह नहीं है दोस्तों जी तरी सीधा असी पुल ते पुजी वया हूं ये पुल है हितां जी जेका लोकेशन माशाल्लाह त जबरदस्त पोयां जी लोकेशन पोयां जी सीनरी आ हिते असां वीडियोस रिकॉर्ड कंदा आहियूं आफाक भाई ते कंदा आहियूं वीडियो हां हिते वीडियो रिकॉर्ड कंदा आहियूं अगर लाड़का या कोई भी आयो हिते लोअर बाईपास ते वीडियो करे रिकॉर्ड कंदा आहियूं त पोइ तव्हां अगर अचण चाहियो था त पोइ अचो इंशाल्लाह तव्हां मिलंदा ते मीटअप कंदा ते ठीक है इंशाल्लाह चक्कर हणंदा कयो असां हिते ई हूंदा आहियूं इंशाल्लाह ऐं कुछ दोस्त हिते हूंदा आहिनि जेके असांखे ॾिसंदा आहिनि असां मिलंदा आहिनि फोटो वग़ैरह कढाईंदा आहिनि इंशाल्लाह वीडियो वग़ैरह ठाहियूं पोइ तव्हांखे ॾेखारींदा वीडियो असां कीअं था ठाहियूं ओके आहे दोस्तों जी असां पुल ते ॿ टे वीडियोस रिकॉर्ड कया थे ऐं सुठा सुठा वीडियोस रिकॉर्ड कया थे हाणे असां नई हिकिड़ी लोकेशन ॻोल्ही आहे जेका लोकेशन ये तमामु बहितरीन लोकेशन आहे मुंहिंजी टीम पोयां बीठी आहे जी ठीकु आहे हे साम्हूं होटल आहे ज़बरदस्त बाईपास ते होटल आहे लोअर बाईपास ते होटल आहे साम्हूं ठीकु आहे ऐं हिते असां कुझु वीडियोस क्रिएट कंदासीं इंशाल्लाह असां टिकटॉक ते बि वीडियो अपलोड कंदासीं ऐं यूट्यूब ते बि कंदासीं इंशाल्लाह तस्वीर में माशाल्लाह वीआईपी लॻाइणु ॾिसी सघो था तव्हां हे ॾिसो हे ज़बरदस्त सिस्टम वीआईपी थियल आहे टाइल्स आहे पर माना ईअं लॻे त माना रियल तस्वीर पिक निकितल आहे ठीकु आहे त इंशाल्लाह ही वीडियोस मां अपलोड कंदुमि टिकटॉक ते जेके मुंहिंजा टिकटॉक जा फैन आहिनि उन्हनि खे वीडियो इंशाल्लाह पसंदि ईंदा ऐं यूट्यूब ते बि असां महिनत करे आहियूं यूट्यूब ते अगरि तव्हां सब्सक्राइबर अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे त यूट्यूब सब्सक्राइब कजो ही व्लॉग हिते ख़तमु कंदा मिलूं था अॻिले व्लॉग में तेसिताईं अल्लाह हाफ़िज़